नाज़िन दाद लगारी में शाह मर्दान शाह चटधणी बादशाह जी 11वीं वरसी वॾे अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाई वई। रिपोर्ट करे रहियो आहे अमजद लगारी। दाद लगारी में फंक्शनल मुस्लिम लीग यूनिट दाद लगारी के उहदेदारनि लश्कर खुश्क अब्दुल रज़ाक महर फ़कीर अब्दुल्ला लगारी ऐं ॿियनि पारां सूर्य बादशाह शाह मर्दान शाह छतधणी बादशाह जी 11वीं वरसी वॾे अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाई वई। वरसी में हुर जमात जे मुअज़्ज़िन कमाल फ़कीर पंहार, फ़कीर गुल हसन मार, फ़कीर अयूब पिताफ़ी, दाद लगारी यूसी जो चेयरमैन कारी बशीर अहमद लगारी, हुर जमात समेत ॿियनि इलाके के वासियुनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौके ते हुर जमात जे मुअज़्ज़िन चयो त असां हिते जेके गॾु थिया आहियूं आला हज़रत पीर साईं शाह मर्दान शाह सानी अलमारूफ़ छटधणी बादशाह जे विसाल मुबारक जे मुनासिबत सां प्रोग्राम रखियो वियो, जेको असां जमायतुनि खे उर्स मुबारक जे नाले सां मनसूब कंदा आहियूं। ऐं उन सिलसिले में जमायत सियासी माण्हू गॾु थिया ऐं असांखे अल्हम्दुलिल्लाह पीर साईं सरदार जेके ॿुधायल पीर साईं जा अहकाम हुया उन ते असां जे मुक़ररु ॻाल्हायो ऐं ॾाढी दिलि ख़ुशि थी। जे अंदरि उन अज़ीम हस्ती हज़रत पीर साईं शाह मर्दान शाह सानी छटधणी बादशाह जे वरसी मुबारक जो प्रोग्राम मुनक़द कयो वियो आहे, जेके हमागीर शख़्सियत हुआ जन जो पैगाम मुहब्बत ऐं इश्क़ वारो आहे, जेको इश्क़ इस्लाम सां वतन अज़ीज़ सां अवामी पाकिस्तान जी क़ौम सां असांजे वतन जी क़ौम सां आहे, इहो पैगाम ॿुधाइणु असांजे मथां लाज़िम हुयो, जेको अॼु मुनक़द करे अल्हम्दुलिल्लाह ॿुधायो वियो आहे। पीर साईं पागार जो हमेशह जेको किरदारु रहियो आहे उहो रोज़ रोशन वांगुरु आहे, चिटे सिज वांगुरु आहे। पाण पाकिस्तान जे लाइ, इस्लाम जे लाइ, दीन जे लाइ जेके ख़िदमतूं आहिनि न विसारण जहिड़ियूं आहिनि। हज़रत पीर साईं शाह मर्दान शाह छटधणी बादशाह जे उर्स मुबारक जे हवाले सां त असां ॾाढा ख़ुशि आहियूं। अल्हम्दुलिल्लाह सो महिरबानी तमामु जमायत ऐं सारे असांजे वर्करनि ने सुठो प्रोग्राम कयो आहे, अहिड़ी जॻह ते जिथे न थियण जी आहे। सारी जमायत खे हिमत ॾिनी आहे, अॻिते भी अलाह ज़ात इनके हिम्मत ॾींदो। हज़रत पीर साईं शाह मर्दान शाह छटधणी बादशाह जो 11हों उर्स मुबारक यूसी दाद लगारी में थी गुज़रियो। हज़रत पीर साईं शाह मर्दान शाह छटधणी बादशाह जो तमाम सियासी समाजी दीनी दुनवी ख़िदमतूं आहिनि। हज़रत पीर साईं छटधणी बादशाह हमेशह पाण रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी मुबारक जीअं पंहिंजी ज़िंदगी सरबसर फरमाई ऐं असांखे उन सुहिणे रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़िंदगी गुज़ारण जीअं ज़िंदगी गुज़ारण जो तरीक़ो सलीक़ो ॿुधायो। इन्ही सुहिणी ज़िंदगी गुज़ारण में असांजे लाइ दीनी दुनवी उखरवियूं भलायूं आहिनि। दोस्तनि जी वॾी महिरबानी जो पंहिंजो क़ीमती टाइम कढी असांजे एनिवर्सरी में आया। दुआ आहे ताला साईं असां ते राज़ी थिए ऐं जमायत ते बि राज़ी थिए। दोस्तनि जी महिरबानी आहे जेके गॾिजी सॼी असां हीउ प्रोग्राम कयो आहे। साईं अब्दुल रज़ाक हुजे, लश्कर अली हुजे, ॿिया जेकी असांजी टीम आहे उन जी वॾी महिरबानी। असां साफ़िन दोस्तनि जो बि थोराईंदो आहियां ऐं ख़ासि करे शहर जा जेके मोज़िज़ माण्हू फ़कीर कमाल हुजे ऐं अहिड़ा बि असांजा जेके बि अॻुवान आहिनि हुर जमायत जा, अॼु पीर साईं शाह मर्दान शाह छटधणी बादशाह जी 11वीं वरसी दाद लगारी में असां मल्हायूं था। त अवां जी अचणु ऐं हिन में शामिलु थियणु अलाह साईं उन जो क़बूल फरमाईंदो। वांगुरु हर साल शाह मर्दान शाह छटधणी वरसी मल्हाईंदा आहियूं। इहा 11वीं वरसी आहे। प्रेस वारनि पूरी टीम संगत जी वॾी महिरबानी जंहिं असांखे क़ीमती टाइम कढी असां वटि। अॻवाननि चयो त पीर साईं शाह मर्दान शाह जूं मुल्की सियासत तोड़े मुल्की बकाउ सलामती लाइ कयल ख़िदमतूं तारीख़ जो यादगार हिसो आहिनि, जंहिं पंहिंजी हुर जमात खे मुनज़्ज़म करे पाकिस्तान जी आज़ादी जी तहरीक खां वठी मौजूदा सियासी सूरत हाल ताईं पाण खे नुमाया ऐं सुरखरू रखियो। प्रोग्राम जे आख़िर में मुल्की सलामती ऐं पाकिस्तानी अफ़वाज ऐं अवाम लाइ ख़ासि दुआ पिणु घुरी वई ऐं लंगर पिणु तक़सीम कयो वियो। कैमरामैन आबिद ख़ुश सां गॾु अमजद लगारी, आवाज़ TV दाद लगारी।